मदनी क़ाइदो सबक नंबर 17 मद्दात यानी मद्दू। मद जी माना आहे टिघो करण ऐं छिकण यानी दराज करण। मद जा ॿ सबब आहिनि, हिकु हमज़ह ऐं ॿियो सुकून। ऐं मद जा क़िस्म 6 आहिनि, मदे मुतसिल, मदे मुनफसिल, मदे लाज़िम, मदे लीन लाज़िम, मदे आरिज़, मदे लीन आरिज़। मदे मुतसिल जी तारीफ़ छा आहे? रूफ़ मदा खां पोइ हमज़ा उन्हीअ कलमे में हुजे त मदे मुतसिल हूंदी। मिसाल आहे जाअ, इहा मदे मुतसिल आहे। मदे मुनफसिल जी तारीफ़, रूफ़ मदा खां पोइ हमज़ा ॿिए कलमे में हुजे त मदे मुनफसिल हूंदी। जीअं मिसाल आहे फी अनफुसिकुम, हिते फी अलॻि कलमो आहे, अनफुसिकुम अलॻि कलमो आहे, हिते मदे मुनफसिल लॻी। मदे लाज़िम जी तारीफ़ छा आहे? रूफ़ मदा खां पोइ सुकून असली हुजे त मदे लाज़िम हूंदी। जीअं जानुन, हिते रूफ़ मदा खां बाद में सुकून असली आहे, तशदीद आहे, हिते मदे लाज़िम हूंदी। मदे लीन लाज़िम, रूफ़ लीन खां पोइ सुकून असली हुजे त मदे लीन लाज़िम हूंदी। जीअं मिसाल आहे आइन या गइन, त इहा मदे लीन लाज़िम आहे। रूफ़ मदा खां बाद में आरज़ी सुकून हुजे यानी वक़्फ़ जे करे को हरफ साकिन थींदो हुजे त मदे आरिज़ लॻंदी। जीअं मिसाल आहे मुस्लिमून, रूफ़ मदा खां बाद में आरिज़ सुकून आहे, वक़्फ़ जे करे नून साकिन थी रहियो आहे, हिते मद कहिड़ी लॻंदी? मदे आरिज़। रूफ़ लीन खां पोइ आरिज़ सुकून हुजे यानी वक़्फ़ जे करे को हरफ साकिन थींदो हुजे त मदे लीन आरिज़ हूंदी। जीअं मिसाल आहे शफ़तैन। मदे मुतसिल ऐं मदे मुनफसिल खे 2 अढाई अलिफ यानी 4 या 5 हरकात जे मिक़दार ताईं छिके पढ़ियो वेंदो। मदे लाज़िम ऐं मदे लीन लाज़िम खे 3 अलिफनि यानी 6 हरकात जे मिक़दार ताईं छिके पढ़ियो वेंदो। मदे आरिज़ ऐं मदे लीन आरिज़ खे 1 2 3 अलिफ यानी 2 4 या 6 हरकात जे मिक़दार ताईं छिके पढ़ियो वेंदो। इहा ई मदुनि जी तारीफ़। अचो मश्क में वधीक समझूं था। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीम अलिफ ज़बर जा, जीम अलिफ ज़बर जा। हमज़ा ज़बर अ, हमज़ा ज़बर अ। जाअ, जाअ, हिते कहिड़ी मद आहे? मदे मुतसिल। रूफ़ मदा खां बाद में हमज़ा उन्हीअ कलमे में आहे त मदे मुतसिल लॻंदी। मदे मुतसिल जाअ, जाअ। जीम या ज़ेर जी, जीम या ज़ेर जी। हमज़ा ज़बर अ, हमज़ा ज़बर अ। जीअ, जीअ। ही हिकु ई कलमो आहे, जाअ ऐं जीअ हिकु ई कलमो आहे। रूफ़ मदा खां बाद में हमज़ा उन्हीअ कलमे में थो अचे त हिते बि हुरूफ़ मदे मुतसिल लॻी। बा ज़ेर बी, बा ज़ेर बी। मीम अलिफ ज़बर मा, मीम अलिफ ज़बर मा। बिमा, बिमा। हमज़ा नून पेश उन, हमज़ा नून पेश उन। बिमा उन, बिमा उन। ज़ा ज़ेर ज़ी, ज़ा ज़ेर ज़ी। बिमा उनज़ी, बिमा उनज़ी। लाम ज़बर ला, लाम ज़बर ला। बिमा उनज़िला, बिमा उनज़िला। हिते कहिड़ी मद लॻी? मदे मुनफसिल। बिमा अलॻि कलमो आहे, उनज़िला अलॻि कलमो आहे। हिते अलिफ मदा खां बाद में हमज़ा ॿिए कलमे में थो अचे, इन करे हिते मदे मुनफसिल लॻंदी। या खड़ा ज़बर या, या खड़ा ज़बर या। हमज़ा रा ज़बर अर, हमज़ा रा ज़बर अर। या अर, या अर। बाद पेश बु, बाद पेश बु। या अरबु, या अरबु। हिते कहिड़ी मद लॻी? मदे मुनफसिल। पर हिते हुरूफ़ मदा न आहे, हिते आहे खड़ी हरकात। पर असां पढ़ी चुका आहियूं त खड़ी हरकात हुरूफ़ मदा जे काई मक़ाम आहे। इन करे हिते खड़ी हरकात खां बाद में
हमज़ा बे कलमे में आ, हिते या अलग कलमो आ और दो अलग कलमो आहे, त हिते मदे मुनफसिल लगी। केड़ी मद लगी? मदे मुनफसिल। या अर्दु, जीम अलिफ नून जबर जान, नून दो पेश नुन, जानन, इते केड़ी मद लगी? मदे लाजिम। छो तो हुरूफ मद्दा का बाद में सुकून असली है, इते तशदीद आ, सुकून असली आ, इते इने करे मदे लाजिम लगी। जानन, बोद अलिफ लाम जबर बोल, लाम दो जबर लन, बोलन, इते केड़ी मद लगी? हुरूफ मद्दा का बाद में सुकून असली आ, इते भी मदे लाजिम लगी। या जबर या, ता जबर त, यत, सीन अलिफ जबर सा, यतसा, हमज़ा जबर अ, यतसा, लाम वाव पेश लू, यतसा अलू, नून जबर न, यतसा अलून, अग्यां वक्फ। त हिते हाणे लगंदी मदे आर्ज। केड़ी मद लगंदी? वाव मद्दा का बाद में नून साकिन थी रहियो आहे वक्फ जी सूरत में, इन करे हिते मद लगी मदे आर्ज। यतसाअलून, रा बा जबर रब, बा लाम जेर बिल, रब्बिल, ऐन खड़ा जबर आ, रब्बिल आ, लाम जबर ल, रब्बिल आला, मीम या जेर मी, रब्बिल आलमी, आलमी, नून जबर न, रब्बिल आलमीन, अग्यां वक्फ। हाणे केड़ी मद लगंदी? मदे आर्ज। हुरूफ मद्दा का बाद में नून साकिन थी रहियो आहे। रब्बिल आलमीन, खा वाव जबर खौ, फा दो जेर फिन, खौफिन, अग्यां वक्फ। खौफ, हिते केड़ी मद लगी? मदे लीन आर्ज। हुरूफ लीन आ हिते, वाव लीन आ हिते, वाव साकिन का पहिरियां जबर आ, वाव लीन आ, उन खां बाद में वक्फ जे सूरत में हरफ साकिन थी रहियो आहे, इन करे हिते मदे लीन आर्ज लगी। खौफिन, अग्यां वक्फ। खौफ, क़ाफ पेश उ, रा या जबर रई, उरई, शीन दो जेर शिन,
कुरैशिन अॻियां वक़्फ थी रहियो आहे। हाणे कहिड़ी मद लॻी? मदे लीन आर्ज़ कुरैश। त बकाया तख़्ती बि इन ई अंदाज़ सां पढ़ी वेंदी। सल्लू अलल हबीब।